नाज़रीन, मटियारी में गुज़िरियल 16 सालनि खां हाई स्कूल 2 जी इमारत जी मरम्मत जो कमु मुकमल न थी सघियो आहे। स्कूल जी मरम्मत न थियण ऐं ताज़ो पियल बरसातुनि खां पोइ स्कूली इमारत जी हालत इंतहाई कमज़ोर थी चुकी आहे। वधीक तफ़सील एहसन अली मीरभर जी हिन रिपोर्ट में। एक तरफ़ सिंध हुकूमत पारां करोड़ रुपया बजट मंज़ूर करे तइलीम ते ख़र्च करण जूं दावाऊं कयूं थियूं वञनि, जॾहिं त ॿिए तरफ़ मटियारी ज़िले हेडक्वार्टर वारे शहर में गुज़िरियल केतिरनि सालनि खां हाई स्कूल 2 जी तइमीर जो कमु रोलड़े जो शिकार आहे। गवर्नमेंट MDM बॉयज़ हाई स्कूल में ॿारनि जी तइदाद वधी वञण बैदि सिंध हुकूमत पारां हीउ स्कूल मंज़ूर कयो वियो हो, पर स्कूल जो कमु अधूरो रहिजी वियो। हिन वक़्तु स्कूल जी बिल्डिंग खंडर बणियल आहे। उन हवाले सां शहर जे साञा वंदनि धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे जेतिरे क़दुरु हाई स्कूल 2 जो मसइलो आहे 2008 खां जीअं जो इफ़्तिताह थियो आहे, 12 साल गुज़रण जे बावजूदि या 15 साल गुज़रण जे बावजूदि हुनजो कमु शुरू न थी सघियो आहे। अध में जगह बिल्डिंग ठही, तव्हां बिल्डिंग जी हालत वञी ॾिसो त आउं सम्झां थो त बिल्डिंग अध खां वधीक त ज़बून थी वई आहे। सिर्फ़ु इंट्रस्ट न वठण जे करे ऐं इहो सॼो बिल्डिंग बि तबाह थी वई आहे। 1960 में जेको हाई स्कूल बॉयज़ हो अॼु ॾींहं ताईं उहो ई क़ाइम दायम आहे। 2008 में एजुकेशन वर्क्स ऐं वर्क एंड सर्विस वारनि ज़मीन ते टेक्निकल कॉलेज जे साइड में हाई स्कूल 2 जो संग बुनियाद उन वक़्त जे ग़ालिबन MPA अमीर अली शाह रखियो, पर अॼु ॾींहं ताईं वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त 12 सालनि गुज़रण जे बावजूदि हाई स्कूल 2 पंहिंजे असली हालत में न कंप्लीट थी सघियो आहे। जे कंप्लीट थी वञे हा त शागिर्दनि खे बहितरीन तइलीम मिली आहे। हिकिड़ो स्कूल छा जेको तइलीम ॾेई सघंदो, सॼो तेलकियो हिते पढ़े थो, मटियारी आसपास जा समूरा ॿार हिते अचनि था पढ़ण लाइ। उन हूंदे बि असांजो हिकिड़ो स्कूल आहे जंहिंजी कैपेसिटी तमामु घटि आहे। उते 100 खां मथे 150 खां मथे ॿार हिकिड़े क्लास में आहिनि, जेके न को उस्ताद पढ़ाए सघे थो ऐं न कोई ॿारनि जे वेहण जी का सही जॻह दरियुनि ते वेठा आहिनि, गस में वेठा आहिनि, स्कूल जो जेको विरांडो थिए थो उन ते वेठा आहिनि। जी नाज़रीन, अवां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि सिंध जे वॾे वज़ीर, तइलीम वारे वज़ीर ऐं चूंडियल नुमाइंदनि खां पिणु मुतालबो कयो त हाई स्कूल 2 जी जल्द खां जल्द मरम्मत शुरू कराए नंढनि ॿारनि जे मुस्तक़बिल खे संवारियो वञे। एहसन अली मीरभर, धरती TV न्यूज़, मटियारी।